ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं त नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुआशी बहितरी लाइ क़दम खणी रहिया आहिनि। मुआशी सुधारनि ज़रिए मुल्क तरक़ी करे सघे थो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जे मुआशी सुधारनि लाइ प्राइवेट सेक्टर खे पंहिंजो किरदारु अदा करणो हुनजो चवणो त करिणो पवंदो। कॉर्पोरेट सेक्टर नाहे जंहिंजी खोट महसूसु कई पई वञे। हुन चयो त अमली ज़िंदगी में को बि शॉर्टकट नाहे। नौजवाननि खे महिनत करणी पवंदी। नौजवान पंहिंजी सलाहियतुनि खे बहितर अंदाज़ में कतब आणनि। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुआशी बहितरी लाइ क़दम खणी रहिया आहिनि। मुआशी सुधारनि ज़रिए मुल्क तरक़ी करे सघे थो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुआशी सुधार लाइ प्राइवेट सेक्टर खे चवणु आहे त पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। कॉर्पोरेट सेक्टर नाहे जंहिंजी खोट महसूसु कई पई वञे। हुन इहो बि चयो आहे त अमली ज़िंदगी में को बि शॉर्टकट नाहे। नौजवाननि खे महिनत करणी पवंदी। नौजवान पंहिंजी सलाहियतुनि खे बहितर अंदाज़ में कतब आणे।